अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया सनागुल तां ॾिसी रहिया हो न्यू मेराण न्यूज़ और कयूं था ख़बरनि ॾांहुं। ख़बर शामिल कयूं पिया उमरकोट मां रिपोर्ट मोहम्मद अली ख़ासकेली जी। महिंद्रे जे पार में पेश आयल दर्दनाक वाक़ियो में हीरे जो किरदार अदा कंदड़ प्रेम उर्फ़ पारो भील, जंहिं पंहिंजी जान जोखे में विझी फ़ौत थी वेलनि जी लाशुनि खे ॿाहिरि कढियो। इंतज़ामिया उमरकोट आला इख्तियारियूं ख़ामोश तमाशाई बणियल। को भी सियासी या समाजी अॻवान कंहिं बि क़िस्म जी मदद लाइ न पहुतो। असां DC उमरकोट, CM सिंध ऐं ॿियनि आला इख्तियारियुनि खां घुर करियूं था त हिन हीरे नुमा शख़्स खे सरकारी तौरु एज़ाज़ ॾिनो वञे। DC उमरकोट खां समाजी शख़्सियतनि अनवर समेजो, ख़ान मोहम्मद समेजो, कमाल ख़ान राजर, डॉक्टर मलूक कुंबर न्यू मेराण न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त थर जे उन हीरे जे पोइवारी कई वञे, उनखे सरकारी तौर ते इनाम ऐं एज़ाज़ सां नवाज़ियो वञे। जवानों में मुस्बत सोच पैदा कंदड़ प्रेम उर्फ पारू कोहली मतलब इन वाक़े के उनके कारनामे के सारायो वञे। DC उमरकोट ऐं ॿियनि आला इख्तियारनि CM सिंध मुराद अली शाह ऐं ॿियनि खां घुर कयूं था त हिनखे सरकारी तौरु एज़ाज़ सां नवाज़ियो वञे।